वारे शायर रागी मामा जुम्मन दरबदर की याद में रपड़ी हाउस से सिंध सुञाण संगत पारा ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। इन हवाले से वधिक तफ़सील बुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर हाकिम भट्टी। जी हाकिम, ये किरदार मामा जुम्मन दरबदर जे याद में ताज़ियती मेड़ा को कोठायो। ताज़ियती मेड़ा को सिंध सुजान संगत तरफों कोठायो, जंहिंमें आयल मेहमाननि जो चवण हो त वाज़े मिसाल सिंधी क़ौम जेका उनखे भेटा पेश कई आहे। हिन वक़्तु न पर तव्हां मुसलसिल काफ़ी सालनि खां जेको हुन जो जेको हिकिड़ो क़ौमी गीत जी सूरत में ॼण हिकिड़ो क़ौमी तराने जी सूरत अख़्तियार करे चुको। पाकिस्तान ऐं गादीअ जे शहर इस्लामाबाद में क़ाइद आज़म यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जेको हुनखे तरनम में पेश कयो त मां सम्झां थो त उनखे हिकिड़ी वॾी भेटाई ऐं उहो मैसेज सॼी दुनिया ताईं सिंध सुजाण संगत गंबड़ जे तरफ़ां ही प्रोग्राम थियो आहे। असां सम्झूं था असांजी गॾियल मीरास हुयो ऐं हुन जो जेको किरदारु हुयो उहो सॼी सिंध जे आम माण्हूअ लाइ जेको आहे तमामु वॾो उत्साहींदड़ हो। अॼु जेको असां सिंध में ॾिठो आहे त मामा जुम्मन दरबदर खे जेको यादि कयो वञे पियो, जेके तारीख़ी जेका उन्हनि जी शाइरी हिकिड़ी आहे उन जो अहसासु थिए थो। मामा जुम्मन दरबदर उहो किरदारु आहे जो हुनखे सदियुनि ताईं सुठे किरदार सचे किरदार जे हैसियत में यादि कयो वेंदो। सॼी सिंध में मामे जुम्मन जे विछोड़े खे न रुगो महसूसु कयो पियो वञे, पर उन जे लाइ ताज़ियती मेड़ा का उन जे लाइ गॾिजाणियूं या उन जे जनाज़े में के जीअं सॼी सिंधी माण्हू उते पहुता। सिंध जो ही क़ौमी कारकुन सिंध जे हर किरदार में वाज़े आहे, चाहे अदीब हुजे, शाइर हुजे, लेखक हुजे, सियासतदान हुजे, क़ौमी कारकुन हुजे, पोइ ही सिंध जो अरड़ो आशिक़ सदाईं सिंध खे यादि कंदो रहियो, सदाईं सिंध खे पंहिंजनि गीतनि में जाइ ॾींदो रहियो। जॾहिं क़ौमी तहरीक में माठार शायल आहे उते जुम्मन दरबदर जो विछोड़ो अञा वधीक हिकिड़ो वॾो ख़ाल पैदा कंदो, जंहिंजी असांखे तमामु घणी ज़रूरत हुई, उहो असांखां अॼु विछड़ी वियो आहे। जुम्मन दरबदर जेको आहे सॼी उमिरि सिंध जो क़ौमी कारकुन रहियो, साईं जीअं सां मोहबत कंदो हो। जॾहिं सन वेंदो हो त उते साईं जीअं सां हुनखे जेको आहे घुराईंदो हो त स्टेज ते अची कलाम ॿुधाए, नौजवान झूमरी वणंदा। तव्हां सभु हुनखे ॿुधो आहे ऐं ॾिठो आहे। जुम्मन दरबदर जो जेको पैगाम आहे, मैसेज आहे, जेको अॼु जेको ॾींहुं हिते मल्हायो वियो आहे, उहो हुनखे दरबदर जे फ़िक्र ऐं पैगाम ते हली पंहिंजे माण्हुनि खे आज पहुचाए। कैमरामैन GM भट्टी सां गॾु हाकिम भट्टी, सिंध टीवी न्यूज़ गंबड़।